लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे जनाब सैयद शाह मोहम्मद शाह साहब। शाह मोहम्मद शाह साहब जो अॼु उहिदो ऐं पार्टी त पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ में सीनियर नायब सदर आहे, पर इन खां अवल हू जनाब जी एम सैद खां वठी वली ख़ान गोसबख्श पिज़ंजे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टियुनि में थींदो हिकु दफ़ो ॿीहर नवाज़ लीग में मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ मनसबनि ते फ़ाइज़ रहंदे अॼु पाकिस्तान जो सीनियर नायब सदर आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग में चइनि सूबनि जा 4 सीनियर नायब सदर आहिनि जेके उन जे मरकज़ी सदर जे मदद तौरु मुक़ररु कया वेंदा आहिनि ऐं जनाब शाह मोहम्मद शाह साहब उन जो सिंध मां सीनियर नायब सदर आहे। हिन खां थोरो वक़्तु अवल साईं शाह मोहम्मद शाह पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ सिंध जो सदर हो। उन खां अवल पाकिस्तान पीपल्स पार्टी में हो। उन खां अवल हुन जनाब गोसबख्श पिज़ंजे वली ख़ान साहब ऐं NDP जे सरदार शेरबाज़ ख़ान बज़ारी सां गॾु पॉलिटिक्स कई ऐं सभ खां अवल हुन जी पॉलिटिक्स जेका आहे उहा साईं GM सैद सां रही। असां अॼु उन खां हिकिड़ो तफ़सीली इंटरव्यू वठणु चाहियूं था ऐं असां थोराईंदा आहियूं लीडर टीवी जे पारां त साईं असांखे टाइम ॾिनो त हुन सां हिकिड़ी सैर हासिल गुफ़्तगू थिए। मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त सैयद शाह मोहम्मद शाह उन्हनि सियासी कारकुननि मंझां आहे जेके सिंध में हाल हयात सियासी कारकुन आहिनि। उन्हनि में सभ खां नंढी उमिरि में जिन माण्हुनि जेल ॾिठो उन्हनि मां ही हिकु आहे। सैयद शाह मोहम्मद शाह सां अचो त कुझु ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी अयूब साहिबु, डॉक्टर साईं तव्हांजी महिरबानी लीडर टीवीअ जी महिरबानी जो मूं जहिड़े नाची सियासी कारकुन खां तव्हां इंटरव्यू वरितो। मां सभ खां अवल चाहींदुमि त अव्हांजी सिरिश्त जेका वॾनि खां हलंदी आई त जेतिरो तव्हांखे यादि आहे उहो जेकॾहिं असांखे ॿुधायो। असांजो शुजरो आहे, असीं आहियूं काज़मी सैयद इमाम मूसा काज़म जो चोथे नंबर पुटु जाफ़र हवारीअ जी निस्बत सां आहियूं। असां काज़मेन खां असांजो ख़ानदान जेको आहे सो ख़ुरासान वञी आबाद थियो। ख़ुरासान माना ईरान आहे, हाणे त ईरान त सॼे तॾहिं ख़ुरासान हो ऐं फारस सर्ब ख़लीजी फारस ख़ुरासान में, छाकाणि जो उन दौर में उन वक़्त में अब्बासी दौर तमामु फ़ी सैयद जो सिर 5 दरबनि में वेंदो हो। त इन करे असांजा वॾा कंहिं हालत में हिजरत करे अची ख़ुरासान जो हिकिड़ो शहर हो हिरात जेको अॼुकल्ह अफ़गानिस्तान आहे, उते वेठो। उन खां पोइ असांजो वॾो हैदर शाह हिराती उहो अमीर तैमूर लंग सां गॾु हो। अमीर तैमूर लंग मुस्लमाननि जो हो, वॾो फ़ातिह हो, पर उहो फ़िक़े जाफ़रिया जो माण्हुनि खे घणनि खे ख़बर न आहे, जंहिंमां इहे आहिनि ज़हीरुद्दीन बाबर, इहे मुग़ल सभु आहिनि। सो इहो हुयो असांजो वॾो हैदर शाह हिराती अमीर तैमूर सां गॾु जॾहिं हिन हिंदुस्तान जे सॼे मुआरकनि में गॾु रहियो। पोइ वरी हुनखे सैर सियाहत जो वॾो शौक़ु हो। उन करे जो हू इन मुख़्तसिर तौरु सैर सियाहत लाइ निकितो ॿेड़ियुनि जे ज़रिए सां ऐं सियाहत जे ज़रिए सां अची निकितो ऐं सिंध में आयो। सिंध में हुन जी पहिरीं सुकून ते शहर हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु हो, उनखे सॼो हाल कंडी मौजूदा हाल आहे ओल्ड, उनजो नालो हाल कंडी। हाल कंडी में हैदर शाह हिराती उते रहियो। कुझु ॾींहं रहण खां पोइ उन सलाम दुआ घणो थियो उते जे वॾेरे सां शाह मोहम्मद हालो वॾे हुनजो मुंहुं वारो नालो आहे हले पियो असां वटि। शाह मोहम्मद हाले जो जी न्याणी फ़ातिमा सां उन्हनि जो अक़्दु थियो, शादी थी उनखे हिकिड़ो पुटु हुन में ॼाओ। उनजो नालो रखियईं अमीर अली शाह। अञा त इहो नालो असां वटि हलंदो थो अचे, अमीर अली शाह ऐं ॼामोट अमीर अली शाह बि इहो नालो इहो पियो हलेव। त सो असांजी निस्बत इहा आहे, असीं आहियूं काज़मी ऐं पोइ हिते सरबाज़ हिराती हैदर शाह हिराती। अमीर अली शाह जेको सो सुकून ते इख़्तियार वञी पहिरीं वियो पींघारो, हिकिड़ो असांजे सैदाबाद जे भरियो नंढिड़ो ॻोठु आहे। पींघारे खां पोइ हू शिफ्ट थी वरी वेठो मटियारीअ में। कोशिशि कई त मटियारीअ जो नालो बदिलायां,
हुन कोशिशि अरबी नुक्स लॻाई मत अनवी सॼी हलणु शुरू कई। पोइ उते आबाद थियो, उते वेठो, उते शादी त पंहिंजी कई, छाकाणि संदसि वालिद साहिबु हैदर शाह त वापसि वियो हलियो हेरात। उहो जॾहिं ॼाओ नंढिड़ो त उनजी वालदा जेका फातिमा उनखे हुन हैदर शाह ते हिकिड़ो तावीज़ टाइप न हिकिड़ो ॿधल हिकिड़ो बाब ॿधी ॾिनो, शुजरो, भई कंहिंजो पुटु कीअं। पोइ इहो थोरो, छाकाणि हीउ सिलसिलो हू पियो हले, पर मां तो ॿुधायो उहो जॾहिं वियो वापसि हेरात वियो, अमीर अली शाह वियो, पोइ उते असांजे फारसी भाइरनि पख्तून भाइरनि न क़बूल न कयसि, चयो तूं असां मां आहीं कोन्हे। हुन सम्झो हीउ मिल्कियत वठणु आयो आहे। पोइ वरी हुन ॿुधाए त हीउ मुंहिंजो आहे, वरी वाक़ई त हीउ त हैदर शाह जो पुटु आहे। पोइ वरी चयो बाबा तूं हाणे तुंहिंजी बदिली किथे मां सारंदे हिते रहिजांइ, पंहिंजी माउ वटि वापसि पहुची रहियो। पोइ अची रहियो मटियारी में। मटियारी पुट खे शादी पंहिंजी औलाद थियो 6 पुट। पुटनि जो ॿुधाए पोइ ॼाणियूं जाम आहिनि। वॾो पुट जो नालो जलाल शाह, जलाल शाह जेके असां सिंधी आम त जरार सॾी रहे जरार। उन जरार में शाह लतीफ़ बि अथव, शाह बिटाई जरार पोटो, जरार पोटो। असां वटि उहो जलाल शाह जेको आहे उहो उनखे 6 आहिनि पुट। हिकु ॿियो मूसा शाह, जंहिंमां असांजे पाड़े में जेको बि हिकिड़े सब ट्राइब जेको जरार पोटो या जेको जंहिंजो हूंदो त उन में हिकिड़ो ॼामूं सॾी रहे। बलोचीअ में सरदार सॾिबो आहे, सिंधीअ में ॼाम या ॼामूं। पगदार जेको कबीले जो थियो उहो हर हिकु पाड़े जो हूंदो आहे। त पोइ जरार पोट जो ॼामूट थियो ऐं आहे अॼु बि ज़िंदा खार जो ख़ुदा ॾिनो शाह। इन जरार पोटनि में आहे साईं नवीद कमर वारा बि उन में आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ख़ुदि उन में आहे। ऐं इहो आहे। ऐं असांजे अॼु वेठा सखी हाशिम शाह जी दरगाह आहे मटियारी, उहो बि जरार पोटनि में आहे। 80 ऐं उन जे पुट जो मियां शाह जो औलाद। 80 माना केरु, असां माना सन जा भाणुठ वारा, नवाब शाह जेको नवाब शाह हुउसि, ज़फ़र अली शाह वारा, असगर शाह वारा, इहे 80 माना 80 थियासीं। माना दरबेलो, भाणोठ, सन, नवाब शाह इहे थिया मियां पुट, मियां शाह जो औलाद। असांजो वॾो जेको मियां शाह जो पुटु हो इब्राहिम शाह, उहो मटियारीअ जे साम्हूं शहर आहे खानोट हो, जेको जाम शरीफ़ खानोट, हिते अची वेठो। पोइ उनजो अॼु बि मज़ार आहे, मुकबुर सखी इब्राहिम शाह सॾिबो आहे। सखी इब्राहिम शाह जो वॾो पुटु बदरदीन शाह, उहो हितां लॾे वञी सन में वेठो। बदरदीन शाह खे पंहिंजो नरेन औलाद में 2 साहिबज़ादा थिया। हिकिड़ो नालो हो ज़ियाउद्दीन शाह, ॿिए जो नालो महरूफ़ुद्दीन शाह। ज़ियाउद्दीन शाह मां 80 सभई, 80 सभई माना 80 साईं GM सर वारा, इहे सभु ज़ियाउद्दीन शाह न। पर ज़ियाउद्दीन शाह जी औलाद आहे हैदर शाह। अचां थो उन ते। ज़ियाउद्दीन शाह खे बि 2 पुट ॼावा। मारूफ़ शाह जो अञा त सन वेठा मारूफ़ानी सॾिबा आहिनि। ज़ियाउद्दीन शाह खे 2 पुट ॼावा। हिकिड़ो ॼाओ जलाल शाह, चवणोसीं नालो त रखंदा अचूं न असां जलाल शाह। ॿियो 2 नंबर जेको नंढो पुटु हो उनजो नालो हैदर शाह। ऐं पोइ 80 ऐं जलाल शाह जो औलाद वॾे जो। पर छाकाणि त असीं असुल में आहियूं मख़दूम बिलावल जा मुरीद आहियूं, होटलटीअ जा धणी उन जा मुरीद आहियूं। मख़दूम बिलावल समूह आहे। पर छाकाणि असांजो जेको वॾो जलाल शाह उहो उन दोस्ती हुई जाम निज़ामुद्दीन सां। उहो बि समूह सिंधु बादशाह पग मट यार हुआ। ऐं इहा तव्हांखे सॼी हिस्ट्री थो ॿुधाए छॾियां त उन दोस्ती पंहिंजो जाम निज़ामुद्दीन जो सॼी हुकूमत हलाईंदो हो अब्दुल्ला दरिया ख़ान मुबारक। क़बूलियो पोइ अब्दुल्ला दरिया ख़ान सॼो उहो बि वधीक जलाल शाह दोस्ती हो। पोइ उन जे करे हैदर शाह जो बि दोस्ती हो। पोइ जलाल शाह खे इहो सम्झो त ॼण अनऑफिशियली इहो इलाइक़ो ॼण हुनजे सरपरस्ती हूंदो, त समन जे दौर में को बि शोरश न थिए। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, समन जो दौरु वॾो दौरु हो, समन जी हुकुमरानी वॾी हुआ। हीअ सिंध में जेको हुकुमरानियूं रहियूं न, राय शाह से खां पोइ राय शाह से में त सेविस्तान जेको अॼु सेविस्तान आहे ईरान में, हू जेको हू सेविस्तान, उहो बि राय शाह जे ज़माने हुओ।
पर समन जे दौर में जेको सो समन जे दौर में असांजी सिबी ऐं इवन अप टू मक़ुरान ताईं समन जी हुकुमरानी हुई, जेको लसबेल वग़ैरह सभु। ऐं हीउ पासो समन जे दौर में जॾहिं असांजो इहो थियो त पोइ शाह जलाल शाह जेको असांजो वॾो आहे, उन खे जाम निज़ामुद्दीन सौंपे छॾियो बिना के ऑर्डिनेंस, जेको तूं हुकूमत इलाइक़े हिन जो हीउ इलाइक़ो माना कहिड़ो पेटारे खां वठी अप टू सेवण ताईं। तोखे हिते जाकब शोरश थींदी, गड़बड़ थींदी त चोरी चकारी सभु कुझु तूं ऐं वॾो आहीं। शाह जलाल खे हिकिड़ो दफ़ो जाम निज़ामुद्दीन ख़तु लिखियो, तुंहिंजे इलाइक़े में वॾी शोरश थी ऐं धाड़ा ऐं चोरियूं फुरूं थियनि। उहो कबीलो हुओ चांगनि जो जेको कंदा हुआ। पोइ शाह जलाल हुन चांगनि जे ख़िलाफ़ु वठप शुरू कई। पोइ हुन सां चांगनि जलाल शाह सां जंग कई, जहिड़ो कई, जहिड़ो थियो। पोइ हुन जहिड़ो मारिजी वियो, शहीद थी वियो। असी शाह जलाल जे औलाद मां वरी पोइ तव्हांखे जलाल शाह जो वरी पुटु ज़ियादी थियो, पोइ पीउ जो नालो रखियईं। वरी पोइ उन जी मासी थींदासीं, पोइ वॾनि जी थींदी त पोइ छाकाणि असीं शाह हैदर जेको हो, असीं मुरीद आहियूं मखदूम बिलावल जा। छाकाणि त मखदूम बिलावल जो ख़लीफ़ हो हैदर शाह, नंढो भाउ। तंहिंजे करे वॾे भाउ नंढे भाउ ते बैत कई त तूं मुंहिंजे मुर्शिद जो जेको ऐं ख़लीफ़ो त आऊं तुंहिंजी मुरीदी में। तंहिंजे करे अॼु असांजी वॾा पगदार यानी असांजी गदी नशीन जेके आहिनि उहे साईं जी एमसद वारा आहिनि। त पोइ जंहिंखे छा कंदासीं हाणे हैदर शाह साहिबु जेको हो, हा, ज़ियादीन शाह जो भाउ, त न हैदर शाह जलाल शाह जो जलाल शाह जो भाउ, हा। त उनखे हैदर शाह खे घणी औलाद थी? हैदर शाह खे बि पुट थिया, पुट उन मां तव्हांखे साईं जी एमसद 14 सिजादा नशीन। हींअर असांजो 16 सिजादा 15 साईं अमीर हैदर शाह, 16 असांजो बदर ज़मा खां इहो बदर ज़मा ऐं अॻे त बदरदीन पर हाणे ज़मा थी आहे। साईं मतिलबु चवणु ख़बर ॿुधाए रहियो। हीअ मुंहिंजो डॉक्टर ज़िया मुंहिंजो भाणे जो आहे न, असां वटि ज़िया नालो हलंदो थो अचे। इन जो बि ज़िया नालो आहे, मुंहिंजे मामे जे पुट जो नालो बि ज़िया नालो आहे। त नाला असां वटि कॉमन आहिनि। त साईं जी एमसद खां पुछियो, असीं साईं जी एमसद साईं बि चवंदा बाबा बाबा चवंदा। चईंसि बाबा वॾा, तव्हां मूं त ज़ियार हक़ु छो कयो? छो ज़ियार त वठो वठाई मार्शल। चई बाबा हिन दीन मां फासी वियुसि। ॿुधाए मज़े वारी ॻाल्हि। चई बाबा हिन दीन मां फासी वियुसि। ज़िया दीन बदर दीन दीन में फासी, मूं जिंदु छॾाई तोखे हक़ु कयो, तूं हक़ जो तोखे कयो हक़ु। सो अर्ज़ु इहो त असुलु इहो त पोइ असांजा वॾा वरी पाण बि थींदो, पाण वधी वेड़ो थियो न। सैयद साईं जी एमसद वारा घणा भाउर? साईं जी एमसद जा 2 भाउर, पर साईं जी एमसद नंढो भाउ, वॾे भाउ जो नालो साईं जी एमसद वालिद साहिब जो नालो मोहम्मद शाह। ठीकु। उन जो वॾो भाउ अहमद शाह, साईं जी एमसद जो पुटु। उहो जल्दी गुज़ारे वियो। पोइ साईं जी एमसद जॾहिं 2 सालनि जो हो त संदसि वालिद मारिजी वियो। उहा घरू असांजो फैमिली तकरार हो। उहा अॼु जे ते असां सारा माइट आहिनि। उन में साईं जो वालिद साहिबु बि शहीद थी वियो। मां त अजीब कहाणी थो ॿुधायां। माना उहो क़तलु थियो आहे साईं मोहम्मद शाह। साईं मोहम्मद शाह उन जी अजीब कहाणी थो तोखे हिस्ट्री में वॾो कमु ईंदी। साईं मोहम्मद शाह जो साईं जी एमसद जी पुफियूं, नाला ॿुधाए ॾाढी बचल सी, सभु नाला ॿुधायूं तोखे। उहा पुफी जेका आहे उन पालिस निपायसि त उन तेसी ते लाशूं न खणणु ॾिनो तदफ़ीन लाइ पंहिंजे भाउ जो। हा, जेसी त मुंहिंजे भाउ जो पलांत न थींदो। अड़े हाणे छा थिए? छाकाणि शाह हैदर त मुरीद हो, ख़लीफ़ो मखदूम न थियो त माना हिकिड़े पीउ हो न, त मुरीद सभु गॾिजी विया। केर मुरीद आहिनि? छछर खोसा हिन इलाइक़े जा सभु मुरीद आहे, सभु अची जमा थिया। जॾहिं असांखे ॾियो त साईं खे दफ़न कयो, जाइ ॾियूं। चई न, उहो जंहिं मारियो उन सताबोशा मूंखे खपे। माण्हू वियाऊं उनखे वञी मरण पोइ भॻो। उहो अंदरि घर में घिरी वियो। हाणे बि चयो सैद जी हवेली में चयो न न। पोइ छा कयूं त काननि जी कहावत आहे त काना आहे, असां वटि काना थींदा आहिनि जोहर बाजरी हुजे मींहं खे ते काननि जी दन ॾेई उन सताबी शाह खे उन्हनि उते ई बाहि ॾे पोइ कढी मारे छॾी। पोइ आया त साईं हाणे ॾे, पोइ हिन साईं मोहम्मद शाह खे दफ़न कयो। इहा हिस्ट्री असांजी वॾनि जी। साईं जी एमसद अॻे ई शिफ्ट थी आहे। साईं जी एमसद हाणे जी ॻाल्हि आहे।
असांजे वॾनि पाण में असांजा वॾो जेको वॾा इलाही शिव थिए, छो जो असांखे बि हर हुक्मरान पंहिंजे माण्हुनि खे मराठो ॾींदो आहे। हीअ जेको हाणे वीचारनि ते इल्ज़ाम फलाणे खे कंहिंखे ज़मीन भुटे ॾिनी, कंहिंखे फलाणे ॾिनो, कंहिंखे अंग्रेज़नि जागीर ॾिनो, ईअं न आहे। असांखे बि मिलियूं आहिनि, कूड़ न आहे। तारीख़ इहो त असांखे बि समन जागीरूं ॾिनियूं। न समन छाजे कान ॾिनी, जो तव्हांजा दोस्त आहे? उहो इन करे दोस्त न, इन करे असीं मिर्ज़ा शाह बेग अरगोन जे ख़िलाफ़ु विड़ियासीं न। असां उहो त समा पोइ हुकुमराननि ॾिनी न। असुल छा हो त मिर्ज़ा शाह बेग अरगोननि जॾहिं सिंध ते हमिलो पियो कयो, अरगोननि पंहिंजो हिकिड़ो जासूस मीरा शाह जौनपुर शहर आहे, उहो ॿेड़ियुनि जे वसीले सखर खां वठी माण्हुनि खे चवंदा इमाम महदी आहिनि। माण्हू बैत करणु लॻा। हिते हैदर शाह चयो, शाह हैदर शाह सराय चयो, छाजो इमाम महदी पैदा थियणो आहे, उहो पोइ थींदो हुई, कोन्हे इमाम महदी, कूड़। उहो ख़बर पई रहियो जासूस हो अरगोननि जो। पोइ सन वटि जॾहिं उहो माण्हुनि खे करे, पोइ सन वटि शाह हैदर वारनि, शाह हैदर उनखे मीरा शाह जो शिकस्त भॼाए छॾियो ऐं ॿेड़ियूं ॿोड़ाए छॾियो। उहो इहो सबबु असांजी जागीर मिली, सम्झो। पोइ जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगोन हमिलो सिंध ते कयो न, ज़ाहिर त बादशाह त थी विया, अरगोन गैरनि जी थी। उन खां पोइ मखदूम बिलावल उहा तहरीक हलाई आज़ादीअ जी, सिंध जे आज़ादीअ जी। त माना ग़ुलाम थी वई सिंध। मखदूम बिलावल अंडरग्राउंड तहरीक हली। मखदूम बिलावल को मौलवी कोन हो, पर उन अची मदरसो खोलियो। छो जो इलाही कोई परगुणो साॻियो न, हीउ परगुणो ठटो तरे गादी हंधो त जेको मखदूम बिलावल अंडरग्राउंड नमूने आके अची रहियो हिते सेवणे भरमो टल्टी शहर में खोली मदरसो जो खोलियईं। उन में क़ुर शरीफ़ पढ़ाइणु शुरू कराइनि। पोइ कंदो वियो माण्हू तर 7 बिलावली अथई। मां तव्हांखे अॼु थो ॿुधाई, तव्हांखे शायदि ख़बर न आहे। 7 बिलावली। मखदूम बिलावल जे ख़लीफ़ा आयो बिलावली सदबान। हैदर शाह बि बिलावली, पर सॾो हैदर शाह सदाई थी वियो त 7 बिलावली आहिनि, जंहिंमें हिकिड़ो आहे मखदूम साहड़, उहो बिलावली आहे। ॿियो बिलावली आहे असां वटि भंगोठे पीर बिलावली मोहम्मद हसन, उहो बि लाखो ज़ात जो आहे बिलावली। ऐं अॻियां वरी बिलावली हिकिड़ी औरत आहे सकरन, उहा बि बिलावली आहे। इहे सभई माण्हू अंडरग्राउंड थी। तॾहिं सिंध नंढड़ी अंडरग्राउंड कहिड़ी, असीं त हाणे सियासी कारकुन अंडरग्राउंड ते इहे खुफ़िया तरीक़े जे मुख़्तलिफ़ जाइनि ते वेठा। असां वटि भाणोट बि तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाई। असां वटि जॾहिं इहो पीर बिलावली मोहम्मद हसन पीर बिलावली अची वेठो, त असां वटि भाणोट में बि इहो थियो आहे त उन में मुख़्तलिफ़ घटनि ते माण्हू विहारिया। त ॿुधायो त ॿाहिरियूं माण्हू अची लॻो न। हिकिड़ो साट तव्हां ईंदव डॉक्टर ॾे करे लिखियलु आहे परॾेही पिया, बसि परॾेही नालो छा आहे, परॾेही ॿिए शहर में अची वेठो। उहो बि वेठो इन लाइ त ॾिसूं त किथां को अचनि त कोन थो हिननि जा दुश्मन जूं, पंहिंजे दोस्तनि जी चौकसी लाइ। चौकियूं हिकिड़ी चौकी हुई मरियम मूसो, माई ऐं मर्द। भाणोटे बंदि आहे हुते मरियम मूसो, इहा चौकी आहे। ऐं ॿियो आहे चौकी बचियल घूट। इहो चौकियूं आहिनि। इहो त भाणोट वटि, बाक़ी ॿियूं बि चौकियूं हुयूं। त पोइ तहरीक हलाई मखदूम बिलावल अंडरग्राउंड, मदरसो हलायो। पोइ ज़ाहिर अरगोननि जो दौरो। पोइ उन्हनि वरी मुला जी फतवा, हाकिम जी तलवार, काज़ीअ जो केस, उहो हलियो मखदूम बिलावल ते। वरी ॿुधायो, काज़ीअ जो केस, काज़ीअ जो कलम, मुला जी फतवा, हाकिम जी तलवार त माण्हू कयो न। पोइ मखदूम बिलावल त हिन साज़िश कई मखदूम बिलावल जे ख़िलाफ़ु। मखदूम बिलावल खे चवंदो साईं तव्हां आलिम आहियो, पर को माण्हू क़ुर जी बेहुरमती करे त उनजी सज़ा कजे। मखदूम बिलावल जे क़ुर जी बेहुरमती वरी करे उनखे त जीअर पीड़ाए छॾी, जीअर पीड़ाए छॾी। हिननि छा कयो, हिकिड़ो मोची बूट सां साज़ बाज़ करे, जूता त मोची ठाहींदा न उते हेतिरा नंढड़ा ठहंदा जूता। हिनखे मखदूम बिलावल जिते जूता ठहंदा उन मोचीअ सां उन में क़ुर जो वर्क विझी छॾियो। पोइ वरी मदरसे में वेठो टल्टीअ में, चयो साईं गिरफ़्तारी कयो तो बाबा जासूसी कयूं त जीअं अॼुकल्ह कोन क्लेशन रखी छॾी हुकुमरान। पोइ असांजे मखदूम बिलावल क्लेशन ॾिठो त उन में जूते में जो खोलियऊं त क़ुर निकितो। पोइ मखदूम बिलावल खे घाणी पीड़ाई। पोइ तहरीक हली पई।
हली पई पोइ उन में जेके के ॿधिजी ऐं के मारिजे पोइ शाह हैदर खे सज़ा आई जलावत जी। अच्छा इहा असांखे ख़ानदान में अथई। पोइ जलावतनी काॾे वियो? भुज कच्छ। अच्छा कच्छ ठीकु ऋण आहे, कच्छ ठीकु आहे। ऋण थर वियो माना? थर खां ही थर न अञा अॻियां न पर ही थर हो इहो न? थर कच्छ खां अॻियां माना हाणे तव्हां निकिरी वियो उहो रहियो। पोइ जॾहिं आयो पीढ़ीअ मां पोइ आयो पोइ अची बीमार जे पोइ गुज़ारे वियो। त इहो असांखे जेको तव्हांखे ॿुधायां थो जेको इहो असांजो समन ॾिनो पोइ उते चइबो आहे तॾहिं त एकड़ बेकड़ त कोन हूंदा, दरिया जी मर्ज़ी किथे हेॾां वहे केॾां होॾां वहे। हीअ त अंग्रेज़नि कयो न एकड़ ऐं फलाणो। पोइ अॻे घोड़ो डोड़ाईंदा हुआ, इहो घोड़ो न ठहे। असां वटि घोड़ो वोड़ो कोन हुयो हिते। सन वटि ऐं सन खां ओरियां किथे बि बादशाह जेके माण्हू इहो हक़ जो आयो त बाबा ओलह ऐं ॾखण, ओलह ऐं ॾखण जी कुंड जिते मिलनि न, ओलह ॾखण जी कुंड जिते मिलंदा शाह हैदर जी मिल्कियत उनजी पोयां जी। उत्तर ऐं ओभर शाह जलाल जी मिल्कियत आहे। उत्तर ओलह असीं भाणोठ वेठा आहियूं। त पोइ वरी इहो थी वियो। पोइ सभु को वरी साॻे पंहिंजे सां वरी को ज़मीनूं कोन्हे त ॾियापे कोन हूंदियूं। माल वधायूं था हुआसीं, माल हुआ सभु माल मेहियूं गऊं ढेरियूं उहे उन्हनि ते सभु असीं अची हिते वेठासीं। पाण बि अनपढ़ थी त हू हेॾां हुते बीठा, असीं हेॾां आयासीं। असांखां पोइ सेकेंड पोइ पहिरीं असीं अची भाणोठ में वेठासीं। पोइ वरी असांखां पोइ वरी ॿियो काफ़िलो आयो, उहे अची नवाब भाणोठ में वेठा। पोइ वरी वॾी उहो काफ़िलो मिटनि वटि वेठा आहियो। उहे जेके नवाब शाह जेको नवाब शाह हुउसि तो सॼी जेको पाण सैयद नवाब शाह हो। नवाब शाह उन्हनि जो वॾा नवाब शाह पोइ जी अॼु जी ॻाल्हि आहे। त पोइ उहे अची भाणोठ में वेठा। पोइ भाणोठ मां हिननि पंहिंजे गुज़र सफ़र लाइ वञी सकड़ जे भर में हिकिड़ो ॻोठु आहे, उहो उनड़ जो ॻोठु। उते वरी उहो नालो दीन मोहम्मद शाह दीनू शाह वरी उनड़नि जे खे हिकिड़ी ॻऊं या मेंहिं ॾेई 2-3 एकड़ वरिती। उते वरी वेठो पंहिंजो ॻोठ ॾे। पोइ माल वधो त पोइ वरी पोइ ज़मीनदार थी वियो वॾो। पोइ दीनू शाह जे औलाद मां जेके आहिनि से पोइ नवाब शाह पंहिंजी मिल्कियत वधाई। उन वञी इहो पंहिंजो ॻोठु ठाहियो, कीरे जो ॻोठु। हीअ सतार कीरे वारा न, इन्हनि जा मिट माइट या कीरा हुआ, सतारा जो कोन्हे पर सभिनी कीरे जो। त पोइ उते वञी नवाब शाह पंहिंजो ॻोठु ठाहियो। उहो नवाब शाह नाले सां ॻोठु। जॾहिं अंग्रेज़ जो दौरु पोइ नवाब शहर थियो। अंग्रेज़ जो जॾहिं दौरु आयो त पोइ हिन नवाब शाह जेको सो पंहिंजी ज़मीन ॾिनी, स्टेशन उन में ॾिनी, डिप्टी कमिश्नर जी कलेक्टर जी तॾहिं कलेक्टर जी ऑफिस जेल सभु इहे उनजी आहे। उहा वरी 600 एकड़। हाणे त एकड़ अंग्रेज़नि ठाहिया इहे बि असां मान बसि। जी हा हाणे जी सैयद हैदर शाह सनाई जी उनखे थिया 2 पुट। ठीकु, वॾो पुटु हैदर शाह खे एतिरो थियो। हैदर शाह जो ॿुधायो न असांखे त मूंखे शाह जलाल जो पुछो न, तव्हांजो शाह जलाल पर मां साईं वारी हैदर शाह ॻाल्हि जो औलाद हू आहे न हाणे पूरो मुंहिंजो हैदर शाह खे 2 पुट थिया न। हैदर शाह खे 2 पुट साईं जेम्स हिकिड़ो, साईं जेम्स हैदर शाह खे थोरी पुट उहो मोहम्मद शाह खे हो। उहो अञा बि अॻियां ॿिया ॿिया अञा बि अॻियां साईं हाणे मोहम्मद शाह जी औलाद छा थी? मोहम्मद शाह नाले खे 2 पुट आहे। मोहम्मद शाह खे हिकिड़ो अहमद शाह, ॿियो गुलाम मुर्तज़ा शाह। ठीकु, ऐं वॾो भाउ हू आहे अहमद शाह, अहमद जी गुज़ारे वियो। ठीकु आहे। पोइ अञा त असां वटि बि अहमद शाह आहे। पोइ मुंहिंजे वाल साहिबु अहमद शाह यासिर अहमद शाह। जी हा न पर उहो को कंहिं बि अहिड़ी सियासी समाजी किरत में न आहे, मशहूरु न थियो। हिकिड़ो ई मशहूरु थियो असां वटि। मशहूरु हिकिड़ो हैदर शाह सनाई मशहूरु थियो, ॿियो जी एम शाह थियो। ठीकु आहे। हाणे जलाल शाह हो पर उहो ॼण हुकुमरानी जी एम सैद मसइलो तव्हांखे पुछो। जे तव्हां जी एम सैद त पुछो ॿुधाईंदो। जी एम सैद साहिबु जॾहिं 2 सालनि पोइ पुफियुनि पालियो। उहो पुफियुनि ख़बर न औरतुनि खे कीअं आयो त कीअं पढ़ायूंसि। हा पढ़ियो कीअं, कंहिं स्कूल में कोन पढ़ियो न घर में पढ़ियो। न घर में कीअं पढ़ियो, मदरसे न घर में पढ़ियो। सन जी रेलवे स्टेशन अंग्रेज़ हूंदो स्टेशन मास्टर, उहो रखियो अंग्रेज़ी पढ़ाइण लाइ। उहो अची घर में पढ़ाईंदो। अच्छा वरी ॿुधाए वरी मौलवी बि खपे, अरबी बि फारसी खपे। पोइ हालाणीअ में हामिद नाले सां मौलवी हो को पारसी अरबी आहे, उहो वरी उतां हालाणी शहर न इते ई बाक़ाइदे पघारे माइनि बीबियुनि औरतुनि
अने पुफी ने औरतुनि खे कीअं शौर आहे उन्हनि वठी घुरायो उहो अरबी फारसी पढ़ायोसि छो GM साहिब जी अरबी बि सुठी फारसी बि सुठी पोइ वरी तव्हांखे अजीब इतफ़ाक़ थिए स्टेशन मास्टर केतिरा पढ़ाया आहिनि GM साहिब खे उन पढ़ाए अली मोहम्मद शहराज इस्लाम जी छा कयो स्टेशन मास्टर नुसरत रेलवे स्टेशन न उहे धार थिया उहो- ही मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो रिश्ते में साईं GM साहिब तव्हांजो छा थिए मुंहिंजो ॾिसो बसि ॿिनि भाइरनि जो औलाद हो रिश्तो पोइ थो थिए पोइ थियो पोइ थो थिए चल पोइ- ठीकु पोइ- न आहे ॿुध हाणे साईंअ खे थिया 3 पुट साईं खे ॿ पुट GM साहिब खे ॿ पुट साईं इमदाद मोहम्मद शाह अमीर ऐं साईं अमीर हैदर वॾो शाह अमीर दर्ज ॿियो इमदाद वॾो अमीर हैदर शाह साहिबु ॿियो मरहूम इमदाद मोहम्मद शाह साहिबु हाणे इमदाद मोहम्मद शाह साहिबु जेको आहे उहो रिश्ते में अव्हांजो छा थिए मुंहिंजे पीउ जो मासात अव्हांजे वालिद साहिब जो मासा मुंहिंजो भेण वियो अव्हांजो भेण ऐं ॿुधाई साईं GM सां शादी बि थो ॿुधाई तॾहिं तोखे हिस्ट्री कम ईंदी न साईं GM सां नंढिड़ो त असां वॾा वॾा लिया न त साईं GM सां नंढो थियो त अची ॿी खे थियो ख़्यालु त हाणे हिनखे पढ़ायूं नंढो 7 8 9 साल जी पढ़ायूं हाणे केरु ॾे चाइल्ड मैरिज थी वई चाइल्ड मैरिज थी ॿुधाई न ॾाॾी असांजी उहा आहे न मुंहिंजी ॾाॾी ऐं साईं GM सां अहिड़ा ॿई भेनरूं ठीकु आहे त पोइ वरी चयो कीअं कजे पोइ हूंदो भुटा आहिनि उहे सॾिबा सॾिबा काची भुटा आहिनि ज़ात जा भुटा आहिनि पोइ हुन काची पाड़ो आहे फ़क़ीर बख़्श काची मंझंदनि में हूंदो रहंदो उनजो ॻोठु मंझंदि आहे पोइ उन खे उहो वॾो उते मुतबर हो उनखे असांजी साईं GM सां पुफीअ खे त चयो त बाबा हाणे मुंहिंजे ॿार खे केरु खपे बि सैयद ऐं हुजे बि असांजो पंहिंजो हुजे तव्हांजा पंहिंजा आहिनि पंहिंजा भाणोट वेठा था हा हा ॿुधो जो अञा हाणे 2 टे वॾा वाकिया ॿुधायूं त कीअं न परचनि पोइ साईं GM सां शादीअ खां अॻे जूं पहिरियूं वाकियूं त ॿुधाई भई मुंहिंजो ख़्यालु उहो पहिरीं वाक़ पहिरीं शादी ॿुधाई सिलसिलो कोन थो त पर उहो फ़क़ीर बख़्श काची हो मुंहिंजे पढ़ ॾाढी हो भाउ नंढो शेर मोहम्मद शाह दोस्त पग मट यारो त उहो शेर मोहम्मद शाह मां जन भाणो गॾु आहिनि उहो चए त हीउ हिकिड़ो रिश्तो आहे हाणे शेर मोहम्मद शाह खे चयो शेर मोहम्मद शाह चयो हा उहो त आहे मुंहिंजो भाउ जी घर में आहे नंढड़ियूं आहिनि हू बि नंढिड़ो आहे ऐं हीअ त माइट इहो थियो पोइ इहो रिश्तो पियो पर असुलु ॿी ॻाल्हि बि ठाह कीअं थो थिए असांजो इहो बि आहे हेसि ताईं माण्हुनि जो फन त ॾिसो भाणो ठहे सन जे माण्हुनि जो कमाल थो ॿुधाई आम माण्हू भाणो ठहे माण्हुनि फ़ैसिलो कयो त पंहिंजे सन वारनि सां कीअं परचायूं हिननि खे सन वारनि माण्हुनि पाण में फ़ैसिलो कयो सही तरह परचायूं कीअं न अवल त ॿुधायो न विड़िया छा ते आहे Property. पराई प्रॉपर्टी जेका मिली पोइ छा कयो त सन वारे खे मूंखां न कहिड़नि खे चयो सन में चयो त भाणो ठहे फलाणो सेठ मरी वियो ऐं भाणो ठहे वरी चयो त फलाणो सन में गुज़ारे वियो अबा भाणो ठारा लश्कर कयो ॿिनि औरतुनि समेत पतण उज़र जे लाइ न चयो मरी त वञी पहुचूं तज़ियत लाइ हू बि उतां सन में निकिता हीअ बि भाणो में निकिता ॿई पतण ते गॾिजी विया पोइ वठी हिकु ॿिए भाकरा पाता भाउ वठी को शुगर हिते पर ठाह थी वियो इहो आम माण्हू जो कमु आम जेके ॿाहिरि माण्हू इन्हनि चयो हिननि परचायूं कई असां वटि छा हूंदो त असां वटि थोरो खिटरागी माण्हू पोइ माण्हुनि असां ते ठठोड़ ठाही असीं भाणो सनाई सॾिबा आहियूं न चयो भई सनाई सैयद सनाई थकल घोड़ो सीट जाई माना थोरो टेड़ी हूंदी आहे न सीट घोड़ो थकल सो इहो थियो ॾिठा पोइ साईं GM सां शादी इहे थी पोइ ॾाॾी जेका आहे मुंहिंजी सॻी ॾाॾी साईं GM सां ॿई भेनरूं हुयूं पोइ मुंहिंजी सॻी ॾाॾी पहिरीं शादी थियल हुई पोइ वरी हू नंढड़ी थी उन ॾाॾी जी शादी थी पोइ ॿार बि कीअं ॾींदा अॻु खे पोइ चवां ठाह थी वियो न पोइ साईं GM सां शादी करे नंढड़े ॿारनि जी चाइल्ड शादी पोइ इहो इन मां साईं GM सां खे कॾहिं शादी थी ईअं मूंखे यादि न आहे तारीख़ साईं 1901 में 2 में साईं GM सां 1904 में जाओ 4 में हा इहो थी सघे थो 7-8 साल जो हिसाब न कई 11-12 में 8-9 साल 11-12 में थियो अथई हा न ईअं 11-12 में थियो छो जी ॾाॾी भई 8-9 साल जी साईं असीं ॾाढा सड़ी आहियूं पोइ औलाद कॾहिं थी औलाद पोइ थिए न पोइ वॾा थिया पोइ औलाद थियो न 30-32 में थी GM सां पहिरीं पुटु अमीर दर्जा 1932 में जाओ माना 30-32 में हा बसि ठीकु आहे पहिरीं त ॾियाणी जाई आहे 27 जाई आहे ऐं साईं GM सां खे जेको सन साईं GM सां जो औलाद आहे 2 पुट 3 ॾियाणियूं
वॾी हाणे नाला तोखे ॿुधाए वॾी असांजी जी वॾी सरी रहियो असां वटि नाला उहा जी वॾी अहिड़ो नालो साईं जेम्स रखियो ज़रीन ताज असांजे वॾनि में नालो इहो कोन हो ज़रीन ताज पठाणनि जे हिसाब हा पठाण रखनि था ज़रीन ताज ज़रीन ताज पोइ ॿी असांजी पुफी साईं जी पुफी सरी रहा न उहो त बाबा जी कज़न पोइ त उहो उन शमाए मन उहा ॿ नियाणियूं हुअसि ऐं ॿ पुट वॾे जो नालो अमीर हैदर छो हैदर शाह सां अमीर अमीर शाह खां अमीर हैदर शाह हा उहो पुराणी अमीर शाह खां ठीकु अमीर आहे हैदर शाह हा पोइ इमदाद मोहम्मद शाह छो उहो वालिद हुउसि मोहम्मद इमदाद केरु इमदाद चाचो हुउसि अच्छा इमदाद शाह चाचो हुउसि इमदाद शाह ग़रीब जेको वीचारो थोरो साईं मोहम्मद शाह सख़्तु गिर माण्हू साईं जो वालिद साहिबु सख़्तु गिर भाउ साहिबु सही कोन थी करे हिसे ॻाल्हि पर ॿुधण वियो आहियो हाणे हिकिड़ी वॾी न्याणी आहे जी ज़रीन ताज जी ज़रीन ताज ॿी शमा ॿी शमा अहमद टी जी दुरेशबा जी दुरेशबा जी असां त जी नंढी जी नंढी आहे ठीकु आहे ऐं निक नेम त जी दुरी बसि ऐं पढ़ियल हिकिड़ी आहे हिकिड़ी आख़िरी इहे ॿ ॿार गॾु पढ़ंदा हिकिड़ो मुंहिंजी सेकेंड मुंहिंजी वॾी भेण जी जेका जलाले वलदा खां पोइ सेकेंड हुई इहे ॿई गॾु पढ़ियूं ॿिन्ही गॾु रहियूं छो ॿिन्ही जो पाण में प्यारु घणो पोइ ॿई हिते कराची में हिते रहियूं हिन में काले ए स्कूल कोन्हे ग्रेमर स्कूल अलाए को पारसी अलाए को स्कूल इन में पढ़ंदियूं हुयूं पोइ पढ़ी थी थियूं पोइ वरी अधी त वरी अची वई ॻोठ सो इहो थियो आहे त पोइ इहो इहो साईं जी सॾो आहे हाणे अची पंहिंजी ॻाल्हि आहे हाणे जी अव्हां जा वॾा जी अव्हां जो वालिद साहिबु केरु आहे मुंहिंजे वालिद साहिब जो नालो सैयद अहमद शाह उन जे पीउ जो नालो नूर शाह जो पीउ जो नालो पीर बख्शा जो पीउ जो नालो नूर शाह वरी उन नूर शाह जे पीउ जो नालो जमाल शाह त ईअं वरी उन जमाल शाह जो पीउ हुसैन अली शाह उहो हुसैन अली आयो भाणोट मां अच्छा माना 6-7 पीढ़ियूं अॻु इहो पुश्तूं आहिनि पोइ उहो हुसैन अली शाह खे जवाब जो नरे रोला त ॿुधाई न हुसैन अली शाह खे ॼाओ पुटु उनजो नालो जमाल शाह ॿियो पुटु जेको आहे सो थियो बुरहान शाह ऐं पोइ जमाल शाह मां थियासीं असी सभई उन जमाल शाह खे थिया 4 पुट छा साईं जमाल शाह खे 2 शादियूं 2 घर वारियूं हिकिड़ी सैदियाणी उहे असांजा आहिनि रिश्तेदार पोइ थिया आहिनि पर उहे आहिनि टंडियाद में वेठा आहिनि टंडियाद में सैद असां पंहिंजा माइट आहिनि उहे उन्हनि वटां उन जमाल शाह कई शादी वॾे जमाल शाह ॿी नूर शाह कई शादी सॼो नूर शाह जमाल शाह जे पुटु नूर शाह असीं नूर शाह जो औलाद आहे त नूर शाह कई टंडियाद वारनि में शादी उहा सैदियाणी ॿी शादी कई अबड़ा आहिनि उहे अॼु मुंहिंजे सां शाह वेस करणी वेठल उहे ज़मीनदार वॾेरा ॿी शादी कई उन्हनि मां उन मासी आई अबड़नि मां त पोइ वरी उन मिक्स्ड ब्रीड मां आयो ॿुधाई थो त सही त ॿुधाई उन असीं आहियूं उन्हनि में असांखे ज़मीन बि त मिली न अञा त असांजी अञा ताईं मां जनरल ज़मीन आई स्टिल 100 एकड़ हो त मुंहिंजे 100 खपाए छॾी न त असांखे ईंदी जोहर हो अथई जो उहा हाणे नानाणे हुन में पर वरी हू जेको जमाल शाह नूर शाह जी शादी कई पंहिंजे मां उन खे वरी पुटु ॼावा 2 शादियुनि मां 6 बीबीअ में ॼाओसि वरी उन जो नालो रखी जमाल शाह सेकेंड जो नालो रखी जैदल शाह वरी जेका छा त ग़ैर सही माना उहा इहे थी अबड़ा उन में वरी उनखे पंहिंजो असां वटि सॼे कचा घर हुआ न कोट में पंहिंजी उहा विया शायदि राज़ घर हूंदो न उन में ॼावा 4 पुट उन में ॼावा 4 पुट ॿी घर वारे में 4 पहिरीं मां 2 हिते 6 ॿाहिरि हाणे 4 पुट में थियो पीर बख्शा नंबर 1 नंबर 2 नबी बख्शा नंबर 3 मीर हसन साईं जी सॾु सहुरो मीर हसन शाह ऐं ईअं असांजा इहे थिया 4 पुट थियसि होॾां ऐं शेर मोहम्मद शाह उहो उन जी स्टोरी ॿुधाई शेर मोहम्मद शाह ॿुधाईंदो त पोइ वरी इहो थियो 4 पुट थियण खां पोइ हाणे जॾहिं नूर शाह वियो हो हज ते मदीने पाक में गुज़ारियो हाणे उन नूर शाह वारा जमाल शाह खे 4 पुट हुआ
तंहिंमां हिकिड़ो हो नूर शाह, ॿियो फज़ल अली शाह, जंहिंमें इरफ़ान वारा आहिनि, फज़ल अली शाह ऐं ॿियो अहमद शाह, जेको मुंहिंजे पीउ जो नालो थियो, असुलु नालो थियो न, वॾो अहमद शाह। पोइ वरी उहो थियो त इहे 4 पुट हुआ, त उनखे वीचारा त वरी फज़ल अली शाह हो चाचो हुननि जो, मूं वारे पढ़ियल ॾाढे पीर बख्श शाह जो ऐं जमाल शाह जो। त हाणे चयो त बाबा नूर शाह गुज़ार पघा कंहिंखे वधायूं। हाणे चकर बाबा ॾाॾे पोटी वारे खे ॿधायूं या हुनखे ॿधायूं, असीं ॾाढी पोटी कोन थिया न, अबड़नि मां थिया। हा त चवनि त बाबा वॾे खे ॿधायूं, वॾे खे ॿधायूं, फ़ैसिलो थियो वॾे खे वधायो। पोइ मुंहिंजे पढ़ ॾाढो पीर बख्श शाह वटि पंहिंजो चाचो फज़ल अली शाह, माना मुंहिंजो पढ़ नानो, हाणे ख़ाली ॾिसी आयो क़बरूं उन्हनि जूं उहे। त मुंहिंजे पढ़ ॾाॾे खे चयो, मुंहिंजे पढ़ नाने, त बाबा पघ वधाइबी। हुन चयो त चाचा मां निमाज़ी परहेज़गार माण्हू आहियां, मुंहिंजो फ़ैसिलो वैसिलो को वास्तो कोन अथई, न कोई तुंहिंजी पघ राज संभालींदुसि। बाक़ी नंढो आहे शेर मोहम्मद शाह, उहो थोरो राज वधी वियो, उनखे ॿधायूं। चई बाबा नंढे खे ॿधायूं, पोइ तूं जे इजाज़त ॾी त पोइ जमाल शाह खे ॿधाए, ॿियो नंबर उहो आहे त तोखां नंढो, पर ॿियो नंबर उहो आहे। चई चाचा तव्हांजी मर्ज़ी। चई तॾहिं ॿध बसि पघ, जॾहिं तूं वरी वर ॾींदे त पोइ मञिबो। चई चाचा तुंहिंजो हुकुम, उनखे ॿधायूं। ईअं असांजो सिस्टम आहे। हाणे तव्हांजो वालिद साहिबु आहे अहमद शाह। हा, उनजे वालिद जो नालो नूर शाह। अहमद शाह साहिबु छा कंदो? ज़मीनदार। ज़मीनदार, नंढड़ी ज़मीनदार। ठीकु आहे। अवां कॾहिं ॼावा? 1951, 19 जनवरी। 19 जनवरी 1951 में अवां ॼावा। ठीकु आहे। हाणे तव्हां ॼमी पिया पाकिस्तान ठहण खां 4 साल पोइ, ठीकु आहे। हाणे पाण हिकिड़ी नंढड़ी साई वठी, बाक़ी त तव्हांजे हिसाब खे पोइ ॾिसो। ठीकु आहे। नाज़रीन, सैयद शाह मोहम्मद शाह साहिबु असांखे हिरात, पोइ इराक, पोइ अब्बासी ख़लीफ़ा, उन्हनि जे ज़ुल्म, उन्हनि जी ॻाल्हियुनि खां थींदो पंहिंजा परावा माराईंदा, हिक ॿिए खे मारींदा विढ़ंदा, पोइ हिकिड़ा भाणोठ विया, हिकिड़ा सन में रहिया। सन वारनि जो पंहिंजो हिसाब ऐं अहमियत ऐं हैसियत थी, भाणोठ वारनि जी पंहिंजी अहमियत ऐं हैसियत थी। ऐं तव्हां सैयद शाह मोहम्मद शाह साहिब जी ॻाल्हियुनि में ॿुधो त कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तबक़ाती तौरु माण्हू करे नथो सघे, उहे बि साईं वर्जायूं आहिनि हिस्ट्री खे सिधो करण जे लाइ। कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके साईं जीएम साहिब पंहिंजी किताबनि में त लिखियूं आहिनि, पर हिन मौक़े ते हिकु महिल तव्हांखे सभु जो सभु जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मिली वेंदियूं। उहे हिकिड़ो सिरिश्तो आहे ऐं हिकिड़ो सॼो हसब नसब जो दास्तान आहे जेको असां साईं शाह मोहम्मद शाह खां वठी छॾियो आहे। ऐं जेके सन वारा सैयद आहिनि उहे माउ बि सैयद आहे त पीउ बि सैयद आहे, पर ही जेके भाणोठ मां साईं शाह मोहम्मद शाह वारा आहिनि, इन जे पड़ ॾाॾनि में न साईं जीएम साहिब वालदा सैयद कान्हे। अच्छा, न साईं जीएम साहिब वालदा खुमाण ज़ाति। खुमाण ही जेके वेठा आहिनि हेॾां सन जे भर में कोन्हे, भर में वेठा आहिनि खुमाण। अच्छा, सन में साईं जीएम साहिब वालदा आहे। असां त ज़िंदगीअ में मूं ॾिठी। अच्छा। ऐं नंढड़ो हूंदुसि त मूंखे कचरे विया सुहिणी ॾाढी हुई थोरी। पोइ मुंहिंजो मामू वॾो पढ़ी ऑफिसर थियो मेहदी शाह, ऐं संदसि पुटु वॾो माण्हू थियो, वज़ीर थियो, चवंदई त पोइ ही शाह मोहम्मद थींदो मेहदी शाह। उहो दरवेश कीअं चई त नंढड़ी खणी वेठी हुई, मेहदी शाह थींदुसि। संदसि पुटु त वज़ीर बि थियो, वॾो नालो जीएम साहिब, उहो यादि उनखे असां ज़िंदगी, असां वटि गैर सैयद खे बीबीअ सॾी ॾाढी बाई माना ईअं ई असां वटि जेको असांजी वॾी हुई बाई सॾिबो हुई। ऐं तव्हांजो सैयदनि में जेके उहे सॾजनि जीजूं, ईअं असां वटि 2 टे बायूं आहिनि साईं। जीअं मुंहिंजी जेको आहे असांजूं इलाही आहिनि साईं वॾनि में भाणोठ में ॾाढियूं बायूं, अञा त ॾाढी, असांजा नाला बि कोन ईंदा, कहिड़े नाला असां वठण ई कोन आहियूं। हाणे कहिड़ी ॾाढी सन वारी, असांखे कहिड़ी ॾाढी सन वारी नालो छा आहे, नालो मरियम, असांखे ख़बर ई मरियम नालो आहे। कहिड़ी सन बि ॾाढी सन, ॿी वरी ॾाढी सन जेके पघदार हुई, उन खे ॾाढी सुठी
वरी नालो ख़बर न आहे, इस्तांबुल जो नालो सुठी असां वटि सिस्टम आहे। असां वटि खाइण जा पंहिंजा आदाब फारसी वारा अथई। हा हा, हेठि वेहणु, दस्तरखान वेहणु, इहो सिस्टम। सो मूं पियो सम्झो त हुते मिक्स ब्रीड न हूंदी सन में, पर साईं मुंहिंजी ॻाल्हि खे विच में काटे इहा ॻाल्हि बि सिधी करे छॾी त ख़ुदि सैयद जी जेका वालदा आहे त पर तबक़ाती तौर ते, समाजी तौर ते कहिड़ियूं शयूं, कहिड़ा माण्हू किथां सफ़र करे, किथां पढ़ी, किथां आया। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधी त जनाब जेम्स सेठ खे पढ़ाइण जे लाइ रेलवे जो जेको स्टेशन मास्टर आहे अंग्रेजी पढ़ाए, उहो अंग्रेजी थो पढ़ाए, ऐं फारसी मास्तर अरबी हामिद, सिखण लाइ मास्तर हुन लाइ वरी हालाणी मां मास्तर था अचनि। हामिद। सो हिकिड़ी कहाणी आहे। ऐं असां जनाब शाह मोहम्मद शाह साहिब खां, हाणे उहो ॼमी पियो 1951 में 19 जनवरी ते, त पोइ 19 जनवरी खां पोइ ॾिसूं था त साईं जे वालिद ऐं वालदा साईं सां छा छा कयो, घणा भाउर आहिनि, घणियूं भेणूं आहिनि। नंढड़ी साई खां पोइ पाण वरी था गॾु थियूं।